अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठवर बाबाला शाद भिटाई जन जा बैट ऐं वायूं हिक अखर ते बैटबाज़ी पार्ट नंबर 50 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला। या अली अली सिर यतीमन जे आई आयो हुक्म अल्लाह जो या इमाम। या अली सिर यतीमन जे आई बन विछोड़ो मोट जो हईय विचारे पहर जुदाई। या अली सिर यतीमन जे आई आयर बे पत्थर मेरे साईं अला बीबी डेग चढ़ाई। या अली सिर यतीमन जे आई जनी कारण चाढ़ियाई सेतान करन लड़ाई। या अली सिर यतीमन जे आई ये यूं या खुदा वाली वारो वतन ते गॾ जे गूंडर लाया मन सदाई सैयद चए। यादि करियां जिन खे नकी विसारियां सरतियूं न सारियां ॿुझ करे उनखे। यादि करे जिन खे आऊं विसारे वेठी मूंसे कयूं ॾेठी अखियुनि ॾेई अठड़ा। ईंदो होट छपर जो जाम जेॾियूं छॾींदो कॾहिं ईंदो दोस्त छपर जो जाम। वेहा कीअं बंभोर में करे मन मुदाम काए रसंदीअस केच खे जिट गोहर बंडो गाम। मरा शाल न मान ला केच नटा कुर्बान पेरांडी पुनव जे मुंहिंजो थिए मुक़ाम। विंदर वराकन में ईंदो सो इमाम आहे अब्दुल लतीफ़ चए आराणी इस्लाम। मेडी लावण दे शाह जीवे मेडी लावण दे मेडी तेॾे रंग रंगीली चूना लाल गुलाल मां पीउ ॾिठई सहरी कबर नाल। लू चंदा वे लोचंदा लोचंदा वे लोचंदा वे चंदा वे लोचंदा अमीर अमुन लोचंदा पीराटू सॾींदा सगर पिटींदिया। अल्लाहू मिलावे पुनू केचदा अची सार लहेज साजन सूर तुम्हारे आऊं मारी। सूर तुम्हारे जे मरा तामू डोह मदेज ढबन भरे हथड़ा दारूं दोस्त करेज। जियो जियारो जे जियारियो सो कीअं मुंहुं जड़ो वारियो जॾड़ो जीव जियारियो पिरी पचारियो जॾो जीव जियारियो सेणनि जी संभार जॾड़ो जिन जीव जियारियो। उन कुन में कमा मूंखे पिरी पोज प्यारियो मर्द मरीज़नि खां ईअं इशारे सां उकारियो सऊं मुंहुं करे सिपरी ईअं निर्मल नूर निहारियो। साहिल जीअं सॾु करे ईअं साल अन खे टवारियो करम करीमन जे मूंखे अखीअ मंझि उकारियो। वोए वोए रांझा हीर बेरागण होए वोए वोए माही राजन मटी लाल जूगो छण हीर मथे सिर लोई। जंहिं टड़ रांझन मझा चारी सो टड़ ॾस ॾिस मूं कोई जंगल ढूंढियम बेला ढूंढियम रांझू जो लढम रोई। ये यूं या खुदा मुझी पट रखिजो परवर
लाइलो लटी वर मटलाल चे नमाणी अटा नियर संगर उन में सिंगार जो साफ़ रखुज सटर क्या पाक पलुर वञी ॾाॾाणे ॾेह में